सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सब बूटन ऐं गुलड़न में जलवो तूं जो बागन में सब बूटन ऐं गुलड़न में हर वण जो पन ज़िक्र करे चोला इलाह इल्लल्लाह ला इलाह इल्लल्लाह ला इलाह इल्लल्लाह। इश्क सा दिल टिमटार करे मौला ही बेड़ो पार करे। इश्क सा दिल टिमटार करे मौला ही बेड़ो पार करे। मिठड़े मदीने पार लगे चौला इलाह इल्लल्लाह ला इलाह इल्लल्लाह ला इलाह इल्लल्लाह। प्यारा मौला ईद करा पहुँचे नबी जी दीद करा। प्यारा मौला ईद करा पहुँचे नबी जी दीद करा। बस इया नेमत दिल थी गुरे हाला इलाह इल्लल्लाह ला इलाह इल्लल्लाह पढ़ो ला इलाह इल्लल्लाह। पंजतन जो माँ खादिम मौला अलियते जान दिया। पंजतन जो माँ खादिम मौला अलियते जान दिया। विरद ज़बानत छो न हुजे पढ़ो ला इलाह इल्लल्लाह ला इलाह इल्लल्लाह चौला इलाह इल्लल्लाह ला इलाह इल्लल्लाह ला इलाह इल्लल्लाह। सुभान अल्लाह जज़ाकल्लाह। मोहम्मद हुसैन कादरी जी आवाज़ में हमते बारी ताला सां अॼु के प्रोग्राम जो आगाज़ कयोसीं।
ला इलाहा इल्लल्लाह। अलाह करे असांजो जॾहिं आख़िरी सफ़र हुजे, जॾहिं असां पंहिंजे आख़िरी सफ़र ॾांहुं रवाना थियूं त उन वक़्तु चपनि ते इहो कलमो मुबारक हुजे, ला इलाहा इल्लल्लाह, कलमो कंदो नसीब मौला। ऐं नसीबनि वारा आहिनि उहे माण्हू जिन रमज़ान जा समूरा रोज़ा हिन वक़्त ताईं रखिया आहिनि। उहे बि भागवंद हूंदा, बख़्त वारा हूंदा, जिन जो इरादो आहे त अञा बि असां रोज़ा रखंदासीं। जुम्मतुल मुबारक जो बाबरकत ॾींहुं आहे। अलाह ताला जे सभिनी फ़र्ज़नि जी अदायगी खां पोइ हिकिड़ो फ़र्ज़ु तव्हां ते ॿियो बि लाज़मी थिए थो, उहो आहे फ़र्ज़ु ॿियनि जी ख़िदमत करणु। पंहिंजी दिलि में मामूली ॻाल्हियुनि खे न रखंदा कयो। जेकॾहिं समूरनि ॿियनि ॻाल्हियुनि खे दिलि में रखंदव त रिश्तनि ऐं मोहबतुनि ऐं पंहिंजाइप खे तव्हां किथे रखंदव। रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो, नेकियूं कमाइण जो महीनो। असांजे प्रोग्राम में इल्मी ॼाण हूंदी आहे ऐं असां दीनी मामलनि जी प्रचार कंदा आहियूं, दीनी मामला सिखण जी कोशिशि कंदा आहियूं। अॼु बि असांजे प्रोग्राम में साॻी सुहिणी तरतीब आहे। सभ खां पहिरियां आउं जंहिं महिमान दोस्त जो तारुफ़ कराइण वारो आहियां, ख़ासि तौर ते दीनी मामलनि ते अॼु तव्हांजे सवालनि जा बि जवाब ॾींदो ऐं मूं नाचीज़ जे ज़हन में बि जेके सुवाल आहिनि उहे बि ज़रूरु उन्हनि खां पुछंदासीं। मौलाना मोहम्मद मदद अली पालारी साहिब खे भलीकार चऊं था। मदद अली पालारी साहिब, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? वॾी महिरबानी, लख थोरा, तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो। ऐं मोहम्मद हुसैन क़ादरी जो तारुफ़ तव्हां सां कराए चुको आहियां। नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ असां सां अलीशबा इमरान पिया आहे, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम बेटा, बहुत शुक्रिया प्रोग्राम में तशरीफ़ लाई। ऐं असांजो साथी मीज़ान जो साथी ऐं मीज़ान जे रंधिणे में मौजूदु सुठा सुठा खाधा पचाइण जे लाइ अॼु बि शेफ़ फैसल, उनखे बि भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो फैसल भाउ? ठीकु आहियो? ख़ैरियत सां, मज़े में। अॼु छा पचाईं थो भला असांजे लाइ? अॼु सयूं ठाहींदासीं, खोया सयूं यानी माओ विझबो हुन में। ख़ुश्क सयूं ठहंदियूं लेकिन माओ हूंदो हुनमें। अच्छा, वाह वाह, ख़ुश्क सयूं ऐं उन्हनि में माओ बि हूंदो। इहो कीअं ठहंदो ऐं कीअं शेफ़ फैसल ठाहींदो, इहो तव्हांखे स्क्रीन ते नज़र अची वेंदो। शेफ़ फैसल साहिबु, तव्हां पंहिंजो कमु जारी रखो। मीज़ान जे रंधिणे में तव्हां मौजूदु आहियो। मीज़ान जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीज़ान वनस्पति में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि। तव्हां बि मीज़ान वनस्पति ऐं कुकिंग ऑयल वापरायो। इन में शामिल विटामिन ए ऐं डी जो मिक़दारु असांजी हॾियुनि खे मज़बूत बणाईंदो आहे। मीज़ान वनस्पति रजिस्टर्ड वनस्पति आहे, सर्टिफाइड आहे पाकिस्तान स्टैंडर्ड क्वालिटी ऐं ISO खां पिणु। मीज़ान वनस्पति ऐं कुकिंग ऑयल 100% पाकिस्तानी ब्रांड आहे। उनजी मुकमल रेंज जंहिंमें कनोला ऑयल, कुकिंग ऑयल, सनफ्लावर ऑयल ऐं वनस्पति स्टेट ऑफ द आर्ट रिफाइनिंग प्रोसेस सां तयारु कया विया आहिनि, जंहिंसां तव्हांखे कनोला ऐं सनफ्लावर जा कुदरती जुज़ा फ़ाइदा ज़ाया थियण खां महफ़ूज़ कंदा आहिनि ऐं तव्हांजे इम्यून सिस्टम खे बहितर बणाईंदा आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हांजो इम्यून सिस्टम बहितर आहे त तव्हां रमज़ान मुबारक जा बाबरकत रोज़ा बि सुठे ऐं भले नमूने सां रखी सघो था। मीज़ान ऑयल में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ ॾाढा फ़ाइदेमंद आहिनि। ऐं मीज़ान ऑयल में शामिल ख़ूबियूं विटामिन A, D ऐं E, ओमेगा 3 ऐं 6 100% कोलेस्ट्रोल फ्री, UHT ट्रेटेड ऐं सभिनी खां घटि फैट्स वारा आहिनि। मीज़ान ऑयल सर्टिफाइड आहे तव्हांजी फैमिली जे लाइ ऐं तव्हांजे लाइ बहितरीनु प्रोडक्ट आहे। मीज़ान जा ॿिया प्रोडक्ट बि मार्केट में मौजूदु आहिनि, जिन में मीज़ान जी पती बि मार्केट में अची वई आहे। चांहि जा शौक़ीन ख़ासि तौर ते पतीअ ते घणी निगाह रखंदा आहिनि त पती सुठी हूंदी त चांहि सुठी हूंदी। उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे त अल्ट्रा रिच जे नाले सां मीज़ान जी पती मार्केट में मौजूदु आहे। इहा वठी चांहि ठाहे पी ॾिसो ऐं पोइ तव्हां असांखे बि टेलीफोन करे ॿुधाए सघो था त मीज़ान जी इहा पती अल्ट्रा रिच तव्हांखे कीअं लॻी। कोल्ड ड्रिंक जा शौक़ीन कोला नेक्स्ट कोल्ड ड्रिंक पी सघनि था, जेका पिणु मीज़ान जी प्रोडक्ट आहे। मीज़ान वनस्पति ऐं कुकिंग ऑयल तव्हांजे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे सिहत जे लाइ ऐं तव्हांजे ईंदड़ मुस्तक़बिल जे लाइ। मुस्तक़बिल जे लाइ इन करे चवां थो, सिहत सुठी हूंदी त तव्हांजो मुस्तक़बिल सुठो हूंदो। असां वटि हिन प्रोग्राम में करशी जामेश्वरी वारा बि सहकार कंदा आहिनि, उहे बि असांजे हिन प्रोग्राम जो हिसो हूंदा आहिनि, अॼु बि हिसो आहिनि। करशी जामेश्वरी एनर्जिक ड्रिंक आहे। पाकिस्तान जो हर छहों माण्हू करशी जामेश्वरी खे वॾे चाह शौक़ प्यार पाबूह सां पसंदि करे थो, पीए थो ऐं ख़ासि तौर ते फ़रहत माणे थो, उञ उझाए थो करशी जामेश्वरी। ऐं करशी जामेश्वरी ठाहिण वारनि जो इहो चवणु आहे त हिन में पाणीअ जो फुड़ो बि मिलायल न आहे, ख़ालिस शरबत आहे। करशी जामेश्वरी ख़ालिस अर्क सां तयारु थींदो आहे ऐं करशी जामेश्वरी ॻाढ़े शरबत खां अलावा साए शरबत में पिणु मौजूदु आहे। साओ शरबत इलायची वारो शरबत आहे। करशी जामेश्वरी जो इलायची शरबत ऐं इन में को बि अहिड़ो फ्लेवर मौजूदु न आहे जेको सिर्फ़ु ख़ुशबू ॾेई सघे, ख़ालिस इलायची सां तयारु थियल आहे। ऐं करशी जामेश्वरी जो इलायची वारो शरबत आर्टिफिशियल फ्लेवर खां पाक आहे, उनखां परे आहे। आर्टिफिशियल फ्लेवर को बि हिन में एड थियल न आहे, ख़ालिस अर्क सां ऐं ख़ालिस इलायची सां तयारु थियल आहे। करशी जामेश्वरी जो मशरूब तव्हां पाण बि पीओ ऐं पंहिंजनि ॿारनि खे पीआरो। न सिर्फ़ु तव्हां शरबत पी सघो था, खीर में मिलाए करे पी सघो था, आइस्क्रीम ते लॻाए करे खाई ऐं पी सघो था। करशी जामेश्वरी मुख़्तलिफ़ हंधनि ते तव्हांखे कमु अची सघे थो। असांजे प्रोग्राम जा इहे ॿई ब्रांड्स असांजो हिसो हूंदा आहिनि। इन्हनि ॿिन्ही ब्रांड्स जा असां
थोराइता आहियूं ऐं थोराइता आहियूं मोसिस महिमाननि जा, ख़ासि तौर ते मदद अली पालारी साहिबु असां सां गॾु आहे। तमामु घणा सवाल मदद अली पालारी साहिबु असांखे पुछी विया आहिनि, इलाही सारा दोस्त टेलीफोन बि कंदा आहिनि ऐं पोइ कॾहिं असां ऑन एयर हूंदा आहियूं, कॾहिं ऑफ एयर बि उन्हनि जे सवालनि जा जवाब ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं, पर के सवाल रहिजी वेंदा आहिनि जेकी सिर्फ़ु उलमा कराम ॾेई सघनि था उन्हनि सवालनि जा जवाब। सभ खां पहिरियों मूंखे इहो ॿुधायो त ज़कात छा पंहिंजे कंहिं ग़रीब मुस्तहिक भाउ खे बि ॾेई सघिजे थी, मिट माइट खे बि ॾेई सघिजे थी? बिल्कुलु, ज़कात फ़र्ज़ु आहे ऐं ज़कात जा जेके मसारिफ़ आहिनि यानी जंहिंखे ॾेई सघिजे थी, उन्हनि में इहे अक्सर सुवाल माण्हू पुछंदा आहिनि त छा पंहिंजे मिट माइट खे ॾेई सघिजे थी, बल्कि बहितर ई इहो आहे त तव्हां पंहिंजे अज़ीज़ क़रीब खे ॾियो, सवाइ उन्हनि माण्हुनि जे जिन जी तव्हां औलाद आहियो या जेके तव्हांजी औलाद, यानी जिन जी औलाद मां मुराद त मसलन तव्हांजो पीउ माउ ॾाॾो ॾाॾी ऐं जेके तव्हांजी औलाद यानी पुट धीउ वग़ैरह जेके आहिनि उन्हनि खे तव्हां ज़कात नथा ॾेई सघो। ऐं बाक़ी भाउ अगरि तव्हांजो मुस्तहिक आहे, ग़रीब आहे, भले तव्हां सां थो रहे ऐं तव्हां भणे लैंडलॉर्ड आहे, ज़ाहिर ज़कात ॾियो था, इट मीन्स के तव्हां ते ज़कात फ़र्ज़ु आहे, लैंडलॉर्ड आहियो, वसवार आहियो, आसूदा आहियो, पर तव्हांजो भाउ ग़रीब आहे, तव्हां उनखे ज़कात ॾेई सघो था। अच्छा, भाउ खे ज़कात ॾेई सघो था। अगरि तव्हांजे मसलन अगरि ससु या सहुरो या अञा को ॿियो पसगरदाईअ में चाचो या अञा ॿियो ग़रीब वेझो माइट आहे, ऐं इस्लाम असांजी तरबियत बि घर खां शुरू थो करे त जेको तव्हां अमल कयो उहो पहिरियां घर खां शुरू कयो। सही, इन सवाल सां रिलेटेड हिकिड़ो ॿियो सवाल बि आहे, तव्हां खां पुछा कयां थो, नंढड़ी साहीअ जो वक़्तु थियो आहे। सो मीज़ान वनस्पति कुकिंग आयल ऐं करशी जामेश्वरी वारा असांजा सहकारी नंढड़ी साही वठूं था। तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। मग़फ़िरत जो अशरो हले पियो, मग़फ़िरत तव्हांखे तॾहिं मिलंदी जॾहिं तव्हां पंहिंजनि गुनाहनि जी माफ़ी वठंदव, तौबा ताइब थींदव ऐं रब करीम जी बारगाह में दुआ घुरंदव। असां वटि बि दुआ जो इतमामु हूंदो आहे। टेलीनॉर वारा हिकिड़ी ज़बरदस्त दुआ घुराईंदा आहिनि, असांजे प्रोग्राम में दुआईअ कलाम शामिलु कंदा आहिनि नजम शिराज़ जी आवाज़ में। इन खां पहिरियां मां वरी तव्हांखे सलाह ॾींदो आहियां त जेकॾहिं तव्हां वटि टेलीनॉर जो नेटवर्क न आहे त तव्हां टेलीनॉर जे नेटवर्क ते अची वञो, साफ़ आवाज़ तव्हांखे ॿुधण में ईंदो ऐं नेटवर्क में का बि ख़राबी तव्हांखे कॾहिं बि किथे न मिलंदी। सो टेलीनॉर वारनि जो हिकिड़ो ॾाढो सुठो स्लोगन बि आहे त टेलीनॉर साथ है तो क्या बात है। दुआए रमज़ान टेलीनॉर वारनि जी तरफ़ां असांजे प्रोग्राम में शामिलु कयूं था। तव्हां बि हिन दुआ में शामिलु थियो, असीं बि हिन दुआ में शामिलु थियूं था ऐं जल्दी मोटी अचूं था। टेलीनॉर जी तरफ़ां दुआए रमज़ान। दिल से जो निकली है फलक तक जाएगी, ये दुआ है रब्बे करीब से मुसीबत से हमको निजात दे। दिल से जो निकली है फलक तक जाएगी। अल्लाह रख ले हमारा भरम, कर दे अपना करम, कर दे अपना करम। इश्क है वही जो खुदा से है, इश्क है वही जो नबी से उसकी राह से है। तो सुरखरू हुआ बस वही जो खुदा के बंदों के काम आए। दिल से जो निकली है फलक तक जाएगी। अल्लाह रख ले हमारा भरम, कर
खाली ना जाए। इस माह मुक़द्दस की शान में हर घर से नेकी की खुशबू आए। दिल से जो निकली है फलक तक जाए। दुआ के लिए जब भी उठे ये हाथ, मांगी हर पाकिस्तानी की सलामती रोशन मुस्तकबिल के साथ, क्योंकि चलन और साथ है तो हर पाकिस्तानी दूर रह के भी पास है। दुआए रमज़ान पाण ॾिठीसीं ॿुधीसीं टेलीनॉर वारनि जी वॾी महिरबानी जिन इन दुआ खे असांजे प्रोग्राम में शामिल कयो। नजम शिराज जो ख़ूबसूरत आवाज़ ऐं इन दुआई कलाम खे ॿुधण महिल असां बि इन में महव हुआसीं ऐं टेलीनॉर जी इन दुआ में असां बि शामिल हुआसीं। टेलीनॉर प्यारी प्यार मुंहिंजी सम्झ त हिकिड़ी सिम धार ऐं उहा हुजे टेलीनॉर। ऐं टेलीनॉर वारनि जो ॾाढो सुठो स्लोगन आहे टेलीनॉर साथ है। त पोइ तव्हां बि गॾिजो टेलीनॉर सां साथ ॾियो। टेलीनॉर वारनि जा वॾा वड़ जिन असांजे हिन प्रोग्राम में इन दुआ खे शामिल करायो। ऐं असां हाणे वधूं था मीज़ान जे रंधिणे ॾांहुं जिते शेफ़ फैसल मौजूदु आहे ऐं सयूं ॾाढियूं ज़बरदस्त तयारु करे वरितियूं आहिनि उन। जी शेफ़ फैसल तयारु थी वियूं? जी बिल्कुलु तयारु थी वियूं। माशाल्लाह ज़बरदस्त, परे खां ॾिसण में बि सुठियूं थियूं लॻनि। वॾी महिरबानी, तव्हां मीज़ान जे रंधिणे में असांखे टाइम ॾिनो, लख थोरा तव्हांजा। तव्हां असांजे प्रोग्राम जो हिसो थींदा आहियो। मीज़ान जे हवाले सां वरी तव्हांखे ॿुधायां त मीज़ान आयल 100 सिकिड़ो पाकिस्तानी ब्रांड आहे ऐं सर्टिफाइड आहे ISO खां पिणु। सो मीज़ान बनस्पति कुकिंग ऑयल में पकल खाधा ॾाढा सुठा थींदा आहिनि। असां वधूं था वरी पंहिंजी गुफ़्तगू ॾांहुं। मदद अली पालारी साहिब असां सां गॾु आहे। पालारी साहिब ज़कात जी पाण ॻाल्हि कईसीं त ग़रीबनि ऐं मिसकिननि खे ॾिजे, ख़ासि तौर ते मिटनि माइटनि खे, पर उनजी चूंड कीअं कजे? ग़रीब मिसकिन लाज़िम आहे या माज़ूर डिसेबल माण्हू हुजे? असल चाहे ज़कात जो जेको हिकिड़ो निसाब मुक़ररु आहे 52 तोला चांदी, 7.5 तोला सोन, उहो अगरि कंहिं वटि आहे उनजी या उनजे बराबरि उन ते मिल्कियत आहे। ऐं ईअं न आहे त उमन इहा ॾाढी मिसयूज़ वेंदी आहे। जीअं असांजे बैंकनि जो हिकिड़ो निज़ाम अजीब आहे त उहा अॼु तव्हां वटि मिल्कियत आहे त तव्हां ते अॼु ज़कात फ़र्ज़ु न थींदी। अच्छा, हाउलन अला हौल, यानी जीअं हिकिड़ो यानी फ़िक़ह जी लफ़्ज़ में ईअं चइजे तव्हां दाइरो घुमाए उते वरी अचो, यानी साल पूरो फ्री उन ते अचे। अच्छा, ज़कात फ़र्ज़ु उन ते तॾहिं थींदी जॾहिं उन ते साल पूरो फ्री अचे। अच्छा, अगरि उन ते साल फ्री थो अचे त उन ते उहा ज़कात वाजिबु थी वञे। हाणे उहो माण्हू यानी तव्हां चयो कीअं चूंड कजे, चूंड ॾाढो सिंपल आहे। जेकॾहिं उन वटि एॾी मिल्कियत न आहे या उन वटि एॾो पैसो न आहे त लिहाज़ा हू ज़कात जो हक़दार आहे, उनखे ग़रीब खे मिसकिन खे तव्हां ज़कात ॾेई सघो था। अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि कई त साल जे हिसाब सां इहा ज़कात ॾिबी आहे, पर सॼे साल में जेकॾहिं माण्हू आसूदो आहे ऐं अचानक सां हिन महीने खां पहिरियां ख़ुदा न ख़ास्ता कुझु उन सां के प्रॉब्लम्स आहिनि ऐं उहो खसारे में अची वञे थो, त छा उन ते बि ज़कात वाजिबु आहे? न, उन छो त हुकुम छा आहे? हुकुम आहे हौल न हौल, यानी साल पूरो थिए। मसलन सपोज़ तव्हांखे पैसा हुया 10 महीना, यानी साल में पहिरियां चङा भला हुयासीं, पहिरियां चङा भला हुयासीं, पैसा हुया, क्राइसिस में अची वियासीं, अची वियो हिन महीने खां 2-4 ॾींहं पहिरियां अची वियो तव्हां वटि। चूंकि हाणे यानी अॼु जॾहिं तव्हांखे पूरो ई साल न थियो उन हॉल में, यानी मां तव्हांखे ईअं सम्झायां सही सही, पर पूरो हिकिड़ो पीरियड तव्हां दाइरो घुमाए पिया, दाइरो उते पहुतो ई कोन। शरई हुकुम सां तव्हां हॉल नाला हॉल जो जेको लफ़्ज़ अचे थो उहो त तव्हां पूरो साल अची, हाणे तव्हांजो दाइरो पूरो थियो ई कोन, लिहाज़ा तव्हां ज़कात खां उन जे ज़िमरे में पोइ नथा अचो। अच्छा, भला हीउ मग़फ़िरत जो महीनो आहे मौलाना साहिब, हर माण्हू रब करीम खे ॿाॾाए थो, पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां परचाइण जी कोशिशि करे थो, रिझाइण जी कोशिशि करे थो। उन्हनि माण्हुनि लाइ छा चवंदा जेकी हिन मग़फ़िरत वारे महीने में बि माफ़ी न वठी सघिया, माफ़ी जा तलबगार न थी सघिया आहिनि? जी, ही अल्लाह ताला जो ही त पूरो महीनो हिकिड़ी रहमत ऐं करम जा दरवाज़ा खुलियल आहिनि, पर ख़ासि तौरु हीउ जेको अशरे मग़फ़िरत चवरायो वञे थो, अशरे मग़फ़िरत असांजे लाइ आहे, उहो आहे छा? असल में हिन महीने में ऐं वरी ख़ासि हिननि ॾींहंनि में अल्लाह ताला पंहिंजे बंदनि जे लाइ बख़्शिश जा दरवाज़ा एतिरा खुलिया आहिनि जो हू रुगो चाहे, यानी बंदो चाहे मुंहिंजा मौला माफ़ कर, माफ़ी घुरे, रब उनखे माफ़ी ॾेई छॾे। सुभान अल्लाह। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु ॾाढी प्यारी हदीस आहे इन सवाल जो बेऐन जवाबु। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबे जे लाइ हिकु ॾहाके ते पेर रखियऊं ऐं पाण फरमायूं आमीन, ॿिए ॾहाके ते पेर रखियऊं, पाण फरमायूं आमीन,
टे ॾाके ते पेर रखियऊं, पाण फरमायूं आमीन। जॾहिं सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो फरमायो, नसीहत फरमाई, त साहब कराम हथ ॿधी अर्ज़ु कयो छा अदब हूंदो, फिदा कामी वाबी, या रसूलल्लाह असांजो माउ पीउ तव्हां ते क़ुर्बान। अॼु तव्हां मंबर ते पेर रखंदा विया ऐं आमीन चवंदा विया, मुआजरो छा आहे? अल्लाह अकबर। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं मूं पहिरें ॾाके ते पेर रखियो त जिब्राइल अमीन आयो ऐं जिब्राइल अमीन चयो, या रसूल अल्लाह, रमज़ान जेको उहो शख़्स हलाक थिए, बर्बाद थिए जेको रमज़ान जो महीनो अचे ऐं अल्लाह खां मग़फ़िरत न घुरे, ऐं रमज़ान जे महीने जूं बरकतूं न वठे, उहो हलाक बर्बाद थिए। जॾहिं ॿिए ॾाके ते मूं पेर रखियो त नबी साईं फरमायो त ॿिए ॾाके ते पेर रखियो त जिब्राइल अमीन दुआ घुरी त ए अल्लाह जे नबी, हलाक बर्बाद थिए, जहन्नम में वञे उहो शख़्स जंहिंजा माउ पीउ ज़िंदा हुजनि, सही उनजी ख़िदमत न करे। हाणे मिठे मीर मदनी जी ॻाल्हि निकिती आहे, अल्लाह जे प्यारे रसूल जी ॻाल्हि निकिती आहे, इहा तफ़सील बि तव्हां खां वठूं था। हिन जो बि अली शुआ इमरान असां सां गॾु आहे। सो प्यारे पैगम्बर जो ज़िक्र हुजे, प्यारी नात न हुजे, प्रोग्राम में इहा बि बेवाजिबी हूंदी। सो सलाम रमज़ान में नातिया कलाम ॿुधूं था अली शुआ इमरान जी आवाज़ में। जी बिस्मिल्लाह। तुम पर मैं लाख जान से कुर्बान या रसूल, तुम पर मैं लाख जान से कुर्बान या रसूल, बर आए मेरे दिल के भी अरमान या रसूल, क्यों दिल से मैं फिदा न करूं, जाने या रसूल, क्यों दिल से मैं फिदा न करूं, जाने या रसूल, रहते हैं इसमें आपके अरमान या रसूल, तुम पर मैं लाख मुश्किल कुशा है आप अमीर, आपका गुलाम, मुश्किल कुशा है आप अमीर, आपका गुलाम, अब इसकी मुश्किलें भी हो आसान या रसूल, तुम पर मैं लाख दुनिया से और कुछ नहीं, मतलूब है मुझे, दुनिया से और कुछ नहीं, मतलूब है मुझे, ले जाऊं अपने साथ में ईमान या रसूल, ले जाऊं अपने साथ में ईमान या रसूल, तुम पर मैं लाख जान से कुर्बान या
सुभान अल्लाह जज़ाक अल्लाह। सलाम रमज़ान अमा हिन वक़्तु ॾिसो पिया मीज़ान वनस्पति कुकिंग ऑयल वारनि जे सहकार सां करशी जामे श्री वारा बि असांजे प्रोग्राम जो हिसो आहिनि। नंढड़ी साही वठूं था वञो केॾांहुं बि न, तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, मोटी अचूं था। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु को प्रोग्राम तव्हांजी साहतुनि समातुनि दीदुनि ताईं पहुचाइण में असां सां ताउन कयो आहे मीज़ान वनस्पति कुकिंग ऑयल वारनि। गॾोगॾु करशी जा जामे श्री वारा बि असां सां इन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में सहकारी आहिनि। मौलाना मदद अली पालारी साहिबु नवाज़ ते आहे ऐं इन विच में आशिक़ान रसूल बि असां वटि पहुतल आहिनि। मिठे मीर मदनी जी तारीफ़ करण वारा असांजा महिरबान बि पहुतल आहिनि। सभ खां पहिरियां ॿ जेकी अदियूं असां वटि आयूं आहिनि उन्हनि जो तारीफ़ तव्हां सां करायां। फारिया फैज़ ऐं सोनिया शफ़ीक इन ॿिन्ही खे आउं भलीकार चवां थो। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? ठीक है, माइक पे बात करें क्योंकि माइक आपको दी गई है बात करने के लिए। ठीक है, आप दोनों साथ में पढ़ेंगी नात माशाल्लाह। बहुत शुक्रिया प्रोग्राम में तशरीफ़ लाई। ऐं गॾो गॾु असां सां ॿियो दोस्त बि हिन प्रोग्राम जो हिसो बणियो आहे, मोहम्मद अवेस ताहिरी। पहिरियां बि असांजे प्रोग्राम में ॾाढी सुठी ऐं सुहिणी सनाख़वानी करे वियो आहे ऐं माशाल्लाह अॼु बि इहा ई उमेदु कयूं था त उनजी जोश जज़्बे सां, उनजी प्यार पाबूअ सां प्यारे पैगम्बर मिठे मीर मदनीअ जी तारीफ़ उनजी सना ॿुधंदासीं। सो मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश आहे त फारिया फैज़ ऐं सोनिया शफ़ीक खे पहिरियां ॿुधूं, उन्हनि जा मिठड़ा आवाज़ तव्हां ताईं पहुचायूं, उनखां पोइ प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। जी बिस्मिल्लाह। सबसे औला हो आला हमारा नबी, सबसे औला हो आला हमारा नबी, सबसे बाला हो आला हमारा नबी, सबसे बाला हो आला हमारा नबी। क्या खबर कितने तारे खेले छुप गए, क्या खबर कितने तारे खेले छुप गए, क्या खबर कितने तारे खिले छुप गए, पर ना डूबे ना डूबा हमारा नबी, पर ना डूबे ना डूबा हमारा नबी। खल्क से औलिया, औलिया से रुसुल, खल्क से औलिया, औलिया से रुसुल, और रसूलों से आला हमारा नबी, और रसूलों से आला हमारा नबी। बुझ गई जिसके आगे सभी मशअले, बुझ गई जिसके आगे सभी मशअले, बुझ गई जिसके आगे सभी मशअले, शम्मा वो लेकर आया हमारा नबी, शम्मा वो लेकर आया हमारा नबी, सबसे औला हो आला हमारा नबी। सारे आँखों में
जी ये जिसे है उसे अच्छों में अच्छा हमारा नबी सबसे औला हो आला हमारा नबी सबसे औला हो आला हमारा नबी गमज़दों को रज़ा मुजदा दीजिए कि है 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 बेकसों का सहारा हमारा नबी सबसे औला हो आला हमारा नबी सबसे बाला हो आला हमारा नबी सुभान अल्लाह जज़ाकल्लाह वाकई सभ खां आला सभ खां उत्तम सभ खां मथ भरो सभ खां वधीक मान वारो असांजो प्यारो पैगंबर ऐं असीं ॾाढा ख़ुशनसीब आहियूं ख़ुशबख़्त आहियूं जो असीं प्यारे पैगंबर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा उम्मती आहियूं हशर वेल हूंदा सवे राज राणा उन्हनि में मोहम्मद परे खां सुञाणा हूंदुसि छोटकारे जो झंडो हथनि में सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह असांजो वीर मदनी असांजी शिफ़ा फरमाईंदो ऐं हीअ जेका मुद्दा आहे हीअ जेका महल आहे हीअ जेको रमज़ान आहे तव्हां सभिनी ऐं असां सभिनी ते इहो फ़र्ज़ु आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मुबारक मां कुझु सिखी वठूं उन जी सुन्नतुनि मां कुझु सिखी वठूं ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं ग़रीबनि जा यार हुया कीअं बेयारो मददगारनि खे पाण पंहिंजे सॼे सीने लाहींदा हुया ऐं कीअं यतीमनि सां शफ़क़त सां पेश ईंदा हुया कीअं ॿियनि जी मदद फरमाईंदा हुया इन सभिनी ॻाल्हियुनि खे सम्झण जी ज़रूरत आहे ऐं रमज़ान जूं बरकतूं ऐं फ़ज़ीलतूं समेटण जी ज़रूरत आहे मेड़ जी ज़रूरत आहे सहण जी ज़रूरत आहे सो हिन वक़्तु मोहम्मद अवेस क़ादरी साहिबु असां सां गॾु आहे सो प्यारे पैगंबर जी सनाख़्वानी हले पई दिलि चवे पई अञा वधीक के तारीफ़ूं ॿुधूं अञा वधीक उन जे शान में के सुहिणा ऐं मिठा ॿोल ॿुधूं मोहम्मद अवेस ताहिरी साहिबु असां सां गॾु आहे जी साईं भलीकार सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सिज चंद्र कतियन तारन में मुझे नबी जो नूर आए मुझे नबी जो नूर आए सारी दुनिया जे नज़ारन में मुझे नबी जो नूर आए मुझे नबी जो नूर आए वणन टिड़न बूटन में थदड़ी आवाज झूठन में वणन टिड़ल ऐ बूटन में थदड़ी आवाज झूठन में गुलड़न ऐ गुलज़ारन में मुझे नबी जो नूर आए गुलड़न ऐ गुलज़ारन में मुझे नबी जो नूर आए सारी दुनिया जे नज़ारन में मुझे नबी जो नूर आहे पक
पखिड़नि जी मिठनि ॿोलियुनि में समुंड जी सोड़नि छोलियुनि में पखिड़नि जी मिठनि ॿोलियुनि में समुंड जी सोड़नि छोलियुनि में मौसम में गमलारनि में मुंहिंजे नबीअ जो नूर आहे मुंहिंजे नबीअ जो नूर आहे मौसम में गमलारनि में मुंहिंजे नबीअ जो नूर आहे मुंहिंजे नबीअ जो नूर आहे सारी दुनिया जे नज़ारनि में मुंहिंजे नबीअ जो नूर आहे आ क़ुरान जे हरफ़न में खोले ॾिस तूं वरकन में आ क़ुरान जे हरफ़न में खोले ॾिस तूं वरकन में क़ुरान जे 30 सिपारनि में मुंहिंजे नबीअ जो नूर आहे क़ुरान जे 30 सिपारनि में मुंहिंजे नबीअ जो नूर आहे सिज चंड कतियनि तारनि में मुंहिंजे नबीअ जो नूर आहे सारी दुनिया जे नज़ारनि में मुंहिंजे नबीअ जो नूर आहे सुभान अल्लाह जज़ाकल्लाह मोहम्मद अवेस ताहिरी साहब जी आवाज़ में ख़ूबसूरत नातिया कलाम ॿुधण जी सादत माणीसीं मीज़ान बनास्पति कुकिंग आयल वारा असांजा अॼु के प्रोग्राम में सहकारी आहिनि करशी जो जामे शरीफ़ असां सां ताउन फरमाए थो नंढड़ी साही वठूं था तव्हां असां सां गॾु रहिजो केॾांहुं बि न वञिजो ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था फारिया ऐं सोनिया जे आवाज़नि में ख़ूबसूरत नातिया कलाम पाण ॿुधी चुका आहियूं ऐं मोहम्मद अवेस ताहिरी बि थोरी देरि पहिरियां असांखे नातिया कलाम ॿुधाए रहियो हुयो हिन वक़्तु हिन लम्हे मदद अली पालेरी साहिबु असां सां गॾु वरी हिन प्रोग्राम जो हिसो ऐं गॾोगॾु मोहम्मद मोहसिन कादरी साहिबु नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत माणण जे लाइ असांजे प्रोग्राम जो हिसो थियो आहे उनखे भलीकार चऊं था अस्सलाम वालेकुम ठीक है आप बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए थोड़ी देर में आपसे नातिया कलाम सुनेंगे पालारी साहिब तव्हां असांजी कचहरी हले पई ऐं ॾाढी इल्मी ऐं ॼाण वारी कचहरी हुई हाणे मूंखे इहो ॿुधायो त कॾहिं कॾहिं कुंद ज़हन में के सवाल अची वेंदा आहिनि अहिड़ा जिन जा जवाब पे उलमा करामी ॾेई सघनि था छा मैशर में नेकोकार ऐं जेके मुजरिम आहिनि उहे गॾु हूंदा सुभान अल्लाह अल्लाह ताला इन सवाल जो जवाबु 22 सिपारे में सूरह यासीन में अॻु में फरमाए छॾियो आहे त जॾहिं सारी मख़लूक जमा थींदी उते जी तमामु जेका मख़लूक आहे सभु मख़लूक जॾहिं जमा थींदा त अल्लाह ताला फरमाईंदो वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून ऐं मुजरिमूं अॼु अलहदा थी वञो हिन दुनिया में असां नेक बद सभु गॾु वेठा आहियूं लेकिन उन ॾींहुं अल्लाह ताला जो मुजरिमनि खे अलहदा करे यानी हिते त असां सभु महफ़िल में गॾु आहियूं पर्दा रखियल आहिनि पर उते ईअं न त को असांखे मुजरिमनि में ॾिसी वठे पोइ अल्लाह ताला उन ई ॾींहुं फरमाईंदो वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून ऐं मुजरिमूं अॼोके ॾींहुं तव्हां हाणे अलहदा थी वञो 2 लाइनूं बणजंदियूं हिकिड़ी मुजरिमनि जूं ॿियूं नेकोकारनि जूं त उन ॾींहुं क़यामत जॾहिं अल्लाह ताला मुजरिमनि खे अलहदा कंदो ऐं नेकोकारनि खे अलहदा कंदो पोइ हिसाब किताब जो सिलसिलो शुरू थी वेंदो वाह वाह अच्छा भला उते जेकी मुजरिम हूंदा ॾोह साबित थियण ते मञींदा या इनकार करे सघंदा कूड़ ॻाल्हाए सघंदा त असां इहो ॾोह न कयो आहे अल्लाह अकबर इन जो जवाब बि अल्लाह ताला इन ई सूरे मुबारक में छो त जीअं मालिक ख़लकियो आहे इंसान खे हिन खे ख़बर आहे रब खे त हीउ बंदो फिरी वेंदो उते जॾहिं हुनखे ॾेखारिया वेंदा अमल सभु कुझु असांजो हिकु हिकु अमल नकीरनि असांजे वेठा आहिनि नेकियूं लिखण वारा बदियूं लिखण वारा साॼे पासे नेकियूं लिखनि था बदियूं लिखनि था यानी जस्ट मां हिनखे अॼोके दौर में ईअं डिफाइन कयां त
एवरीथिंग इज़ रिकॉर्डेड, हर चीज़ रिकॉर्ड पई थिए. बल्कि हाणे त साइंस साबित कयो आहे. हिकिड़ा अॻे माण्हू चवंदा जेकॾहिं के माण्हू जी 60 साल ऐं 100 साल ज़िंदगी आहे त उनजो लम्हो लम्हो कीअं थो रिकॉर्ड थिए. हाणे त अहिड़ो डेटा अची वियो जो पूरी दुनिया जी तव्हां हुन में करे सघो था. बहरहाल त पोइ अलाह ताला उहो जेके माण्हू हूंदा जेके नेकोकार हूंदा या बदकार हूंदा, जॾहिं हिसाब शुरू थी वेंदो त अलाह ताला जॾहिं उन्हनि खां पुछंदो, हाणे कीअं पुछंदो. अलाह अकबर. छो त ॻाल्हाईंदो ज़बान सां न, त अलाह ताला फरमाईंदो अल यौम नख्तिम अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून. अॼोको ॾींहुं अलाह ताला फरमाईंदो तव्हां जंहिंसां ॻाल्हाईंदो, कूड़ ॻाल्हाईंदो न, नख्तिम मोहर हणी छॾींदो, सीर छॾींदो, चप सुबिजी वेंदा. हाणे ॻाल्हाए कोन सघंदासीं. हाणे जिन जे लाइ असां ही हिन दुनिया में गुनाह ज़्यादतियूं कयूं पिया न, उहे ई असांजा शाहिद थींदा असांजे मथां. यानी तुकल्लिमुना, हदीसनि में इहो क़ुर पाक में अलाह ताला फरमाए थो सूरह यासीन में, तुकल्लिमुना ॻाल्हाईंदा, अयदीहिम हथ तव्हांजा, उहा तशहदु अर्जुलुहुम तव्हांजा पेर शाहिदी ॾींदा तव्हां काॾे वियो काॾे वियो. इहो छाजे करे? हाणे रब बारी ताला इहा आयत नाज़िल करे जस्टिफिकेशन न बि ॿुधाए त क़ादिर मुतलक आहे. सही. या अलाए इहो छाजे करे कंदे, असांजी ज़ुबानूं छो बंदि कंदे, असांजे चपनि ते छो मोहर लॻंदी. इंसानी ॿिया उज़वा ॻाल्हाईंदा, पर रब हुनजी जस्टिफिकेशन छा थो रहे, बिमा कानू यक्सिबून, जेको तव्हां सवाल कयो, बिमा कानू यक्सिबून, इन करे जो तव्हां कूड़ ॻाल्हाईंदा हो. त मतिलबु क़यामत जॾहिं मूंसां कूड़ ॻाल्हाए त अलाए ही त गुनाह असां कयो ई कोन. जीअं तव्हां ॻाल्हि कई पई त अॼोके दौर जे हिसाब सां जेका सम्झाणी न त हिकिड़ी रिकॉर्डिंग पूरी हलनि थी हुते. सो हिते असां टिड़ींदा आहियूं त मथां को उस्ताद ॾिसी वठे, मथां पीउ ॾिसी वठे, मिट माइट ॾिसी वठे, छा चवंदो त ही गुनाह तूं थो करे, ऐं उते फुल स्क्रीन ॾेई करे असांजा गुनाह ॾेखारींदा. अलाह रखंदड़ी उते वालिद बि ॾिसंदो, अमड़ बि ॾिसंदी, उस्ताद बि ॾिसंदो, भाउ बि ॾिसंदो, ज़ाल बि ॾिसंदी. त उन वक़्तु कहिड़ो जिन जे अॻियां जिते हिते असीं मोतबर थिया फिरूं था, उहे ई माण्हू जो ॾिसनि त ही गुनाहगारनि में, मुजरम में, उते त वॾो नेक लिखिजे पियो, ॾाढो सुठो लिखिजे पियो. असुल कम हिन जा ही आहिनि. अलाह रखंदड़ी. सो तव्हां इहो कॾहिं बि ज़हन में न सोचियो त तव्हांखे कोई नथो ॾिसे. रब करीम ॾिसे थो ऐं पूरो उन वटि मवाद मौजूदु आहे. अलाह रखंदड़ी, अलाह रखंदड़ी. ऐं वरी मां तव्हांजी ॻाल्हि थोरो पूरी अॼोको ॾींहुं, यानी ही जेको अशरे मग़फ़िरत, अगरि चाहियो था तव्हां, असां चाहियूं था न सॼो असांजो इहो डिलेट थी वञे, डिलेट वारी ऑप्शन में वञी डिलेट खे क्लिक थी सॼो डिलेट थी वञे, त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मां अर्ज़ु कयां थो सामीन कराम खे त गिड़ी करे रोही करे क़ीमत छा आहे, क़ीमत सिर्फ़ु 2 आंसू आहिनि, 2 आंसू वाहे करे अलाह खां माफ़ी घुरो. तव्हांजा तमामु गुनाह अलाह ताला ईअं ज़ीरो करे छॾींदो, गोया की तव्हांजी हिन प्रोफाइल में हूंदा ई न. सुभान अल्लाह, सुभान. रब करीम खे पंहिंजे दिलि जे हवाले जी सॼी ख़बर आहे, पर पोइ बि उनखे घुरणु सुठो लॻे, ॿाॾाइणु सुठो लॻे. सो पंहिंजे रब करीम खे ॿाॾाए वठो, उन खां घुरी वठो. अच्छा, छा मग़फ़िरत मौलाना साहिब सिर्फ़ु गुनाहगार ई हासिलु कंदा या उहे ॿाॾाइनि था, या अलाह पाक जा जेकी वली आहिनि उन्हनि बि इस्तग़फ़ार कयो आहे, उन्हनि बि तौबा कई आहे? जी हा, मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाया त इस्तग़फ़ार कयो, ऐं मां बि इस्तग़फ़ार कयां थो. यानी पाण सरकार दो फरमायो मां 70 दफ़ा इस्तग़फ़ार कयां थो, बाद में 100 दफ़ा इस्तग़फ़ार जो हुकुम. हाणे सवाल इहो थो पैदा थिए त मुंहिंजा महबूब मासूम पाक उहे छो इस्तग़फ़ार कनि. त इस्तग़फ़ार अलाह खे पसंदि आहे. यानी हिकिड़ो माण्हू कंहिंखां ग़लती करे पोइ माफ़ी वठे, हिकिड़ो माण्हू ग़लती बि न करे पोइ बि ईअं महावर त साईं माफ़ु कजो, साईं माफ़ु कजो, त हुनखे उहो ॾाढो सुठो लॻंदो आहे. यानी हू इहा हुनजी आजिज़ी हुनखे पसंदि लॻंदी आहे. हदीसनि में अचे थो तव्हां चाहियो था त तव्हांजो रुकियल को कमु आहे, उन में के अटकूं आहिनि उहे दूरि थी वञे, तव्हां इस्तग़फ़ार घणे खणो, कम से कम रोज़ 100 यानी 100 दाणे जी 1 तस्बीह पढ़ो. तव्हां चाहियो था त तव्हांजा अहिड़ा कम आहिनि, कारोबार आहे जेको रुकिजी वियो आहे की तव्हांखे सम्झ में नथी अचे, यानी ईअं खणी अचे चारूं तरफ़ां दरवाज़ा बंदि थी विया आहिनि, तव्हां इस्तग़फ़ार कयो. तव्हांखे बीमारी आहे, सम्झ में नथी अचे उहा बीमारी कीअं लहे, छा कयां. तौबा इस्तग़फ़ार जो विर्द हुजे, जॾहिं बि तव्हां वांदा हुजो तॾहिं बि तौबा इस्तग़फ़ार तव्हांजे लाइ हिकिड़ो नेक अमल आहे जेको तव्हांखे जन्नत में दाख़िल कराए सघे थो. मोहम्मद मोहसिन क़ादरी साहिब असां सां गॾु आहे, नातिया कलाम ॿुधण जी सादत माणींदासीं. जी बिस्मिल्लाह. सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह. एक मैं ही नहीं उन पर कुर्बान ज़माना है, एक मैं ही नहीं
پر قربان زمانہ ہے. ایک میں ہی نہیں ان پر قربان زمانہ ہے. جو رب دو عالم کا محبوب یگانہ ہے. جو رب دو عالم کا محبوب یگانہ ہے. کل پل سے ہمیں جس نے خود پار لگانا ہے. کل پل سے ہمیں جس نے خود پار لگانا ہے. زہرا کا وہ بابا ہے، حسنین کا نانا ہے. زہرا کا وہ بابا ہے، حسنین کا نانا ہے. تیرے آگے یوں ہے دبے لچے وہ سہارب کے بڑے بڑے. کوئی پوچھے منہ میں زبان نہیں بلکہ جسم میں جان ہی. زہرا کا وہ بابا ہے، حسنین کا نانا ہے. آؤ در زہرا پر پھیلائے ہوئے دامن، پھیلائے ہوئے دامن. آؤ در زہرا پر پھیلائے ہوئے دامن. یہ نسل کریموں کی لجپال گھرانہ ہے. یہ لجپال گھرانہ ہے، لجپال گھرانہ ہے، لجپال گھرانہ ہے. ایک میں ہی نہیں ان پر قربان زمانہ ہے. یہ کہ درے حق سے لی موت سے کچھ مہلت. یہ کہہ کے درے حق سے لی موت سے کچھ مہلت. میلاد کی آمد ہے، محفل کو سجانا ہے. میلاد کی آمد ہے، محفل کو سجانا ہے. عزت سے نہ مر جائیں یوں نام محمد پر. عزت سے نہ مر جائیں یوں نام محمد پر. یوں بھی کسی دن ہم نے دنیا سے تو جانا ہے.
ایک میں ہی نہیں ان پر قربان زمانہ ہے خون اپنا بہا کر کے اسلام بچایا ہے سرکار کا کنبہ ہے پنجے تن کا گھرانہ ہے سرکار کا کنبہ ہے پنجے تن کا گھرانہ ہے محروم کرم اس کو رکھیے نہ سر محشر محروم کرم اس کو رکھیے نہ سر محشر جیسا ہے نصیر آخر سائل تو تمہارا ہے جیسا ہے نصیر آخر نوکر تو تمہارا ہے ایک میں ہی نہیں ان پر قربان زمانہ ہے سبحان اللہ سبحان اللہ خوبصورت नातिया कलाम ॿुधण जी साथ तमाणी सी प्रोग्राम में नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे मीज़ान बनास्पति कुकिंग ऑयल वारा असांजा सहकारी आहिनि करशी जामेश्वरी बि असांजे हिन प्रोग्राम में असां सां ताउन कयो आहे सो वञो केॾांहुं बि न ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान सलाम सलाम रमज़ान सलाम 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 रमज़ान सलाम सलाम रमज़ान सलाम सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे वलीकार चऊं था अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन कयो आहे मीज़ान बनास्पति ऐं कुकिंग ऑयल ठाहिण वारनि करशी जामेश्वरी ॾाढो सुठो मशरूब आहे इहो बि पीअंदा कयो ऐं भरपूर ज़िंदगी जीअंदा कयो मदद अली पालारी साहिबु असां सां गॾु आहे ऐं गुफ़्तगू जितां छॾी हुईसीं उतां जी ॻाल्हि खे ॻंढींदासीं मौलाना साहिबु इहो ॿुधायो त जेकी माण्हू गुनाह करे तौबा फ़रमाइनि था रब करीम उन्हनि जी तौबा क़बूल फ़रमाए थो उन्हनि खे बख़्श करे थो वरी उहे ॿीहर गुनाह जी राह ते अची वञनि त उन्हनि जे लाइ छा कहिड़ी सज़ा आहे छा फ़रमान आहे सुभान अल्लाह पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त रब जी तौबा जा दरवाज़ा जी जेसि ताईं सिजु लहे थो ओसि ताईं रब जे तरफ़ां ई तौबा जा दरवाज़ा खुलियल आहिनि सुभान अल्लाह रब एॾो करीम आहे फरमाए थो बंदा तौबा करे वरी मोटी आ अच्छा मां इंतज़ार में आहियां तूं बख़्शिश घुर मां बख़्शिश तोखे बख़्श कंदुसि छो त रब बारी ताला जेके सिफ़तूं ॿियूं आहिनि उन में हीअ गफ़ार गफ़ूरियत वारी सिफ़त यानी बख़्शण वारी सिफ़त रब करीम वारी सिफ़त ज़ाहिरी तॾहिं थींदी आहे रहीम जॾहिं हू बंदो गुनाह करे रब खां माफ़ी वठंदो आहे इहो ई त मंज़र हूंदो आहे जॾहिं बानो इफ़्तार जे टाइम ते वेठो हूंदो आहे ऐं रब बारी ताला पंहिंजे फ़रिश्तनि खे गवाह करे घुराए करे पुछंदो आहे त ॾिसो मुंहिंजे बाने जे अॻियां इफ़्तार जे अॻियां हर चीज़ मौजूदु आहे खाधा बि अथसि हथ बि अथसि सिहत बि अथसि खाए बि सघे थो पर छो नथो खाए कंहिं रोकियो अथसि उहे फ़रिश्ता ई जिन एतिराज़ कयो त या अल्लाह हिनखे थो पैदा करी जेको दुनिया ते वञी गुनाह कंदो ज़िनाऊं कंदो शराब पीअंदो कबीरा सगीरा सभु गुनाह कंदो हिनखे थो पैदा करी छा असीं इबादत लाइ तुंहिंजे लाइ काफ़ी न आहियूं उहे ई फ़रिश्ता चवंदा रब बेशक इहो माण्हू तुंहिंजे ख़ौफ़ खां तुंहिंजे चवण जे करे तुंहिंजी रज़ा हासिल करण जे लाइ हिलाल खाधे बि खे हथु नथो लाहे त रब फरमाईंदो हे फ़रिश्तो तव्हां गवाह रहो त अॼु मूं हिन बंदे खे हिन रोज़े जे सदके बख़्शे छॾियो त रब करीम तेसि ताईं बख़्शे थो बंदे खे जेसि ताईं तौबा जा दरवाज़ा बंदि नथा थियनि ऐं तौबा जा दरवाज़ा तेसि ताईं खुलिया रहंदा जेसि ताईं हीउ सिजु जेको असां ॾिसंदा आहियूं
नाज़रीन जे मालूमात पर पाण वरी ईअं बि हिकिड़ी ॻाल्हि सोली करे पाण नाज़रीन खे सभु चयूं हिकु चांस मिलियो, 2 चांस मिलिया, टियों भेरो मौक़ो मिलियो, बख़्शिश थी, वरी बख़्शिश थी, वरी बख़्शिश थी, पर पोइ बि वरी गुनाह ते गुनाह कयूं, गुनाह ते गुनाह कयूं, त छा रब करीम पोइ बि बख़्शींदो, पोइ बि छॾे ॾींदो असांखे? पोइ बि बख़्शे थो। सुभाणे रब करीम आहे, ही बहाना छाजा आहिनि? सुभाणे। लेकिन हाणे इन्हनि में को आमदन यानी ख़ुदा जी ईअं का हिकिड़ी नेकी अगामी वञे, अगामी वञे, का हिकिड़ी अदा वणी वञे, का हिकिड़ी ख़िदमत वणी वञे, त रब त सही इंतज़ार में आहे, रब त मां बाने खे बख़्शियां। पर जेकॾहिं हू गुरूरनि तकबरनि गुनाह करे थो त उहा त ॿी सूरत आहे। पर हुन खां सहवन थी वञे, माफ़ी करे वठे थो, वरी दुनिया जी बुलबुलई में वरी भुलिजी वियो, वरी हुन खां को ख़ता थी वियो, सम्झ में ना सम्झीअ में, ॼाण में न ॼाणीअ में थी वियो, वरी रब खां दुआ घुरियईं, रब मूंखे माफ़ कर। रब फरमाए हलिया मुंहिंजा बाना, मां तोखे बख़्श थो कयां। सुभाणे अल्लाह, सुभाणे अल्लाह। पर हिकिड़ो गुनाह अहिड़ो जेको इंसान जे पंहिंजे इल्म में न हुजे ऐं उहो गुनाह थी वञे, मिसाल तौरु को माण्हू ॿिए माण्हूअ खे वठी थो वञे कंहिं राह ते, कंहिं अहिड़े वाट ते, कंहिं अहिड़े दग ते जिते गुनाहगार बंदो गुनाह करे विझे थो, ॿियो हुन सां गॾु आहे, त छा जेको गॾु आहे उहो बि गुनाह में शरीक थी वियो, उनखे का ख़बर ई न हुई पहिरियां त मां काॾे अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। तमामु बहितरीनु सवाल, तमामु उमूमन इहो मूंखां पुछंदा आहिनि, किथे लेक्चर थींदा आहिनि, किथे मुख़्तलिफ़ चैनलनि ते, इहो सुवाल इहो त रब जी करीमियत जो तव्हां अंदाज़ो इतां लॻायो, जॾहिं को माण्हू नेकीअ जो इरादो थो करे त नेकी लिखजी थी वञे, सही, अञा कयां ई न आहे। फरिश्ता चवनि था मौला रब्बिल आलमीन अञा त नेकी न कई कोन्हे, अॻु में कि सोचियो अथई लिखी छॾियो। ऐं वरी तव्हांजे सवाल जो जवाब थो हिन में अचे त जॾहिं बंदो गुनाह जो इरादो थो करे, फरिश्ता चवंदा लिखूं साईं, पर मनाए न लिखो, ता वक़्तिए हू करे, अच्छा पहुची बि वियो, तव्हां त चओ हू इतफ़ाक़ सां वियो, हू इतफ़ाक़ सां न बल्कि गुनाह जे इरादे सां बि अगरि वियो आहे, बिलफर्ज़ इरादे सां बि वियो, पहुची वियो आहे, हाणे हू गुनाह करण वारो आहे, एतिरे ताईं नथी लिखिजे जेसि ताईं हू गुनाह करे गुज़रे नथो, पोइ हू गुनाह लिखिजो अथई। सुभाणे अल्लाह, सुभाणे अल्लाह। त रब करीम एॾो करीम आहे त तव्हां इहो जेको ॿुधाए त उनजो पोइ गुनाह लिखिजो ई कोन्हे, छो त हू हुनखे को दोस्त वठी वियो बकौल तव्हांजे, तॾहिं त मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में कंहिंजे शख़्स जो ज़िक्र थियो, पर मां हीउ ॾाढो शख़्स नेक मुतक़ी परहेज़गार ॾाढो भलो माण्हू, पाण फरमाई हिन जी सोबत कहिड़ी आहे, संगत जेके असां चऊं, संगत हिन जी बुछड़नि माण्हुनि सां आहे। पाण फरमायूं पोइ हिनखे सुठो न चओ, हिनखे बुछड़ो चओ, हिकिड़ी संगत उन्हनि खे उहो बुछड़ो करे छॾींदी। ॿिए शख़्स जो ज़िक्र थियो, चयोसीं हीअ आहे त गुनाहगार, पर हिन जी संगत सुठनि माण्हुनि सां आहे, नेकनि सां आहे, मुतक़ीनि सां आहे, परहेज़गारनि सां आहे। पाण फरमायूं हिनखे सुठो चओ, छो त इहा जेका संगत आहे या सोहबत आहे, इहा हिनखे हिकिड़ी सुठो करे छॾींदी। सुभाणे अल्लाह, सुभाणे अल्लाह। त इहो मुंहिंजा नाज़रीन खे वरी मां ॿुधाईंदो हलां त रब जी करीमत मां, रब जी रहमत मां कॾहिं बि ना उमीद थियो। हा, इन उमीद ते इहो गुनाह न कयो त भई हाणे मां हींअर जवान आहियां, 30, 40 जो आहियां, वरी ईअं ज़हन में जीअं मां ॻाल्हि कई पई त रब त बख़्शण वारो आहे, रब माफ़ फरमाए थो, वरी माफ़ कंदो, भला गुनाह कयूं था अलाह माफ़ कंदो, अलाह माफ़ कंदो, इहो ख़्यालु ज़हन में रखी करे गुनाह न कजे। कहिड़ी ख़बर साईं उहो मौक़ो मिले या न मिले न। हाणे अॼु हींअर आहे कि पल जी, बल्कि पल चाहे चवंदा सेकंड बि असां जहिड़ी चऊं, या सेकंड जो 99 पॉइंट हिसो जेको आहे, उनजी बि कंहिं इंसान खे ख़बर न आहे त मां अॻियूं सेकंड ज़िंदा हूंदुसि या मरी वेंदुसि। बिल्कुलु सही आहे, छो त उहो माण्हू जॾहिं इहा हुनखे गारंटी न आहे, पोइ कहिड़े आसिरे ते गुनाह थो करे। इट मीन्स ॻाल्हि उहा ई थी अचे त गुनाह करे ई न, ऐं न करण जे बावजूद बि इस्तग़फ़ार कंदो रहे। अगरि हुन खां यानी सहवन अमदन भुल में चुक में को गुनाह थी बि थो वञे त उहो जेका इस्तग़फ़ार करे थो, उहा हुन जे लाइ रेज़र आहे, सही सही हुनखे मिटाए थी छॾे। सही सही। अलाह साईं तव्हां सभिनी जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए। आख़िर में वेंदे वेंदे को सुहिणो मैसेज ॾियणु चाहींदो? जी, मैसेज इहो आहे त रब जे अॻियां सुरखरू थियणो अथव जी, त हीअ दुनिया थोरी आहे, हिन दुनिया में सभिनी खां अगरि कंहिंजी ज़्यादती कई आहे त माफ़ी वठी रब जे अॻियां सुरखरू थी वञो, छो त ईअं न थिए जो क़यामत जे ॾींहुं असां बीठा हुजूं, को असां ते दाहींदड़ हुजे त या अल्लाह हिन मूंखे थफड़ हयो हो, हिन मूंसां ज़्यादती कई हुई, हिन मूंसां हीअ कयो। क़यामत जे ॾींहुं असां आजा हुजूं हुकूकुल इबाद खां, मुमकिन रब्बे करीम पंहिंजा हक़ बख़्श करे छॾे त कंहिंजा हक़ न खाओ ऐं अल्लाह जे दरबार में तौबा कंदा रहो। वॾी महिरबानी मौलाना मदद अली पालारी साहिब तव्हां जी, ऐं गॾोगॾु सोनिया और
آپ کا بھی بہت شکریہ، آپ ہمارے پروگرام میں تشریف لائی. فاریہ اور سونیا آپ سے جاتے جاتے آخر میں نعتیہ کلام سنیں گے. اॼ کو پروگرام تव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन कयो हुयो ऐं ताउन कंदा रहंदा असांजे हिन प्रोग्राम में मीज़ान बनास्पति कुकिंग आयल ठाहिण वारा. मीज़ान बनास्पति कुकिंग आयल ठाहिण वारनि जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त मीज़ान आयल 100% पाकिस्तानी ब्रांड आहे. उन जी मुकमल रेंज में कनोला आयल, कुकिंग आयल, सनफ्लावर आयल ऐं बनास्पति स्टेट ऑफ द आर्ट रिफाइनिंग प्रोसेस सां तयारु कया पिया आहिनि, जंहिंसां तव्हांखे कनोला ऐं सनफ्लावर जा कुदरती जुज़ा फ़ाइदा ज़ाया थियण खां महफ़ूज़ कंदा आहिनि ऐं तव्हांजे इम्यून सिस्टम खे बहितर बणाईंदा आहिनि. मीज़ान आयल में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ ॾाढा फ़ाइदेमंद आहिनि ऐं मीज़ान आयल में शामिल ख़ूबियूं जंहिंमें विटामिन A, D, E ऐं ओमेगा 3 ऐं 6 100% कोलेस्ट्रॉल फ्री, UHT ट्रेटेड ऐं सभिनी खां घटि फैट्स वारा आहिनि. मीज़ान आयल सर्टिफाइड आहे ISO खां पिणु ऐं तव्हांजी फैमिली जे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे. मीज़ान बनास्पति में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि. मीज़ान आयल में जेकी विटामिन्स आहिनि A ऐं D उहे इंसानी जिस्म जी हॾियुनि खे मज़बूत बणाईंदा आहिनि. मीज़ान कुकिंग आयल ऐं बनास्पति जा ॿिया बि तमामु घणा प्रोडक्ट्स मार्केट में मौजूदु आहिनि, जिन मंझां ई अल्ट्रा रिच पती बि मार्केट में मौजूदु आहे. चांहि जा मवाली, चांहि जा शौक़ीन, सुठी चांहि पीअंदड़, कड़क चांहि पीअंदड़ माण्हू अल्ट्रा रिच जी पती वठी हिकिड़ी ज़बरदस्त चांहि ठाहे सघनि था ऐं पोइ ॾसु ॾेई सघनि था ॿियनि दोस्तनि खे बि त अल्ट्रा रिच पती ॾाढी ज़बरदस्त आहे, चांहि ॾाढी भली ठहंदी आहे. ऐं कोल्ड ड्रिंक जा शौक़ीन जेकी माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ बि ख़ुशख़बरी आहे त मीज़ान वारनि कोला डेक्स जे नाले सां कोल्ड ड्रिंक मार्केट में मुतारिफ़ कराई आहे. इहा बि तव्हां पी इन जो ज़ाइक़ो वठी सघो था. कनोला आयल ऐं कुकिंग आयल में पकल खाधा ॾाढा सुठा ठहंदा आहिनि. अॼोके प्रोग्राम में करशी जामेश्वरी वारनि जो बि सहकार असां सां रहियो ऐं करशी जामेश्वरी फुल एनर्जिक ड्रिंक आहे. पाकिस्तान जो हर 6 माण्हू करशी जामेश्वरी पीए थो, ख़ासि तौर ते नंढा ॿार करशी जामेश्वरी खे तमामु घणे चाह शौक़ु प्यार सां पीअंदा आहिनि. करशी जामेश्वरी खीर में मिक्स करे बि पी सघो था, आइसक्रीम ते लॻाए बि पी ऐं खाई सघो था, मुख़्तलिफ़ ॿियनि आइटम्स में बि तव्हां लॻाए सघो था. करशी जामेश्वरी ख़ालिस अरक मां तयारु थींदो आहे ऐं करशी जामेश्वरी जो हिकिड़ो ॿियो शरबत मार्केट में मौजूदु आहे, इलायची शरबत. ऐं इलायची शरबत में को बि आर्टिफिशियल फ्लेवर न आहे, ख़ालिस इलायची सां तयारु थियलु आहे. इन शरबत जो बि पंहिंजो मज़ो आहे. सो असांजे प्रोग्राम जो बि मज़ो आख़िर में तोबाला थींदो. नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माणींदासीं. फारिया ऐं गॾोगॾु सोनिया जे आवाज़नि में हिते आउं तव्हां खां मोकिलायां थो. इरशाद जागीराणी तव्हां खां मोकिलाए थो पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बीमारनि जो ऐं ख़ासि तौर ते उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे असां पारां. अलाह वही जी बिस्मिल्लाह. अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला सय्यदिना अली व सय्यदतिना फातिमा सय्यदतिना ज़ैनब व सय्यदिना हसन व सय्यदिना हुसैन वाला आलिही व सहबिही व बारिक वसल्लम. प्यारे नबी की ज़ात पर रब का दुरूद है, प्यारे नबी की ज़ात पर रब का दुरूद है. सरकार दो जहान पर सबका दुरूद है, सरकार दो जहान पर सबका दुरूद है. अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला सय्यदिना अली व सय्यदतिना फातिमा सय्यदतिना ज़ैनब व सय्यदिना हसन व सय्यदिना हुसैन वाला आलिही व सहबिही व बारिक वसल्लम. ज़हरा पे भेज दे जो दुरूद व सलाम है, ज़हरा पे भेज दे जो दुरूद व सलाम है. सच्चे गुलाम मुस्तफ़ा है, नेक नाम है,
सच्चे गुलाम मुस्तफ़ा है वो नेक नाम है। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला सय्यदिना अली व सय्यदतिना फातिमा सय्यदतिना ज़ैनब व सय्यदिना हसन व सय्यदिना हुसैन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। अल्लाह की शेर है दरे करार पर दुरूद, अल्लाह की शेर है दरे करार पर दुरूद। प्यारे हसन हुसैन के किरदार पर दुरूद, प्यारे हसन हुसैन के किरदार पर दुरूद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला सय्यदिना अली व सय्यदतिना फातिमा सय्यदतिना ज़ैनब व सय्यदिना हसन व सय्यदिना हुसैन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। पढ़ते हैं गर दुरूद तो मिलता सवाब है, पढ़ते हैं गर दुरूद तो मिलता सवाब है। भेजे अगर सलाम तो आता जवाब है, भेजे अगर सलाम तो आता जवाब है। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला सय्यदिना अली व सय्यदतिना फातिमा सय्यदतिना ज़ैनब व सय्यदिना हसन व सय्यदिना हुसैन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। रहमत जे महीने के सब सलाम कयूं था, कलमो करीम जो सभिन जे नाम कयूं था। नेक्यूं कमायो इल्तिजाही आम कयूं था, रहमत जे महीने के सब सलाम कयूं था। सलाम